ثم أنزل عليكم من بعد الغم أمنة نعاسا يغشى طائفة منكم وطائفة قد أهمتهم أنفسهم يظنون بالله غير الحق ظن الجاهلية يقولون هل لنا من الأمر من شيء قل إن الأمر كله لله يخفون في أنفسهم ما لا يبدون لك يقولون لو كان لنا من الأمر شيء ما قتلنا هاهنا قل لو كنتم في بيوتكم لبرز الذين كتب عليهم القتل إلى مضاجعهم وليبتلي الله ما في صدوركم وليمحص ما في قلوبكم والله عليم بذات الصدور إن الذين تولوا منكم يوم التقى الجمعان إنما استزلهم الشيطان ببعض ما كسبوا ولقد عفى الله عنهم إن الله غفور حليم صدق الله مولانا العظيم इन आयत सगोरिया में भी अल्लाह तबारक व तआला ग़ज़वा उहुद जो ज़िक्र फरमायो आहे त ग़ज़वा उहुद में सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ पहुती ही उन तकलीफ़ खां पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे इत्मिनान नसीब फरमायो। अल्लाह साईं फरमाए थो त वरी ॾुख खां पोइ अवां ते आराम जा ओजरा की हुई लाथाई यानी ऊंघ लाथाई जो अवां मां हिक टोलीअ खे ढकींदी रही। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ पहुती, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे तकलीफ़ पहुती। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा चौगिर्द जेके लड़नि पिया न हमले खां पोइ सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन के काॾे हलिया विया यानी अफ़वाह फैलिजी वई त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शहीद थी चुका आहिनि। उन खां अलावा कुझु सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हुया। किन सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे दिलि में विसविसा ख़्यालात अचण लॻा त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त इन विच में अल्लाह साईं हिकिड़ो अहिड़ी त ऊंघ लाथी जो सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन के घोड़े ते हुया, जिते बि हुया उन्हनि खे उते निंड अची वई। इमाम अबू बकर जस्सास रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त इन जंग जे मैदान में ओड़ी महिल जहिड़ी महिल जो सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे शहीद कयो वञे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शहादत जी अफ़वाह इन हालत में जेकॾहिं निंड अचे त इहा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदा सदाक़त ऐं सचो मौजज़ो आहे। छो त इन हालत में इंसान खे निंड त पंहिंजी जॻह ते इंसान खे चैन सुकून बि न हूंदो आहे, पर इन हालत में अल्लाह तबारक व तआला सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे ऊंघ अहिड़ी त आणाई जो सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन फरमाइनि था त असांजे हथनि मां तरार किरी पई असां वरी ॿीहर तलवार खे खणूं पिया, यानी अहिड़ो जुटको अची वञे पियो। ऐं इहो जुटको बि जेको अचे पियो उहो सचनि सहाबनि खे ऐं सचनि इंसाननि खे हुयो। जेके मुनाफ़िक हुआ उन्हनि खे कुझु बि न पियो अचे, छाकाणि त हिकिड़ा मुनाफ़िक हलिया विया मुंड में निकिरण महिल ई ग़ज़वा उहुद में, जेके बचिया उन्हनि खे त कुझु बि न मतिलबु जंग ईअं सम्झो त ऊंघ जो झुटको बि न पियो अचे। यानी अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हिन ग़ज़वा उहुद जे इन मैदान में ई अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे दिलनि में जेके ख़्वाब ख़्याल हुया उहे ज़ाहिर थी विया। अल्लाह साईं फरमाए थो त जेको ॿियो टोलो हो यानी मुनाफ़िक़नि जो हुयो, अल्लाह साईं फरमाए थो ऐं ॿी टोली हुई जंहिंखे संदनि नफ़्सनि ग़मगीन कयो हो, नाहक जाहिलियत जो गुमान अल्लाह ते बायाऊं थी, यानी उहे गुमान करणु लॻा त अलाए छा थींदो, असांखे पियो शिकस्त मथां शिकस्त, ग़मनि मथां ग़म थी मिलनि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त उहो जाहिलियत वारो गुमान करनि पिया, हालांकि सभु कुझु अल्लाह तबारक व तआला जे हथ में आहे। तक़दीर जो मालिक रब आहे, जेकी कुझु बि हुयो उहो अल्लाह तबारक व तआला जे किताब में लिखियलु हुयो, उहो थियणो हुयो। ऐं उहे चवनि पिया, उहे मुनाफ़िक चयऊं थी त असां लाइ इन जे कम मां छा कुझु थियणो आहे, यानी कहिड़ो असांखे हाणे फ़ाइदो मिलंदो, कीअं असांखे हाणे फतह मिलंदी। अल्लाह साईं फरमाए थो कुल इन्नल अम्र कुल्लहु लिल्लाह, ए पैगंबर चओ त सभु इख़्तियार अल्लाह जो ई आहे। जेकी कुझु बि थियो आहे इहो अल्लाह जे हुक्म सां ई थियो आहे। जेकी तो ते पधिरो न कंदा आहिनि सो पंहिंजनि दिलनि में लिकाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त जेकॾहिं असांजे वस में कुझु बि कमु हुजे हा त असीं हिते न कुसूं हा। यानी उहे चवणु लॻा त जेकर इहे निकिरनि ई न हा त उहे कुसजनि ई न हा। त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे फरमाए थो त तक़दीर में जिते जंहिंजो मौत लिखियलु आहे उनखे अल्लाह तबारक व तआला उन जॻह ते आणाईंदो। जेकॾहिं इन्हनि शख़्सनि जो इन
इन ग़ज़वा उहद जे इन मैदान में शहीद थियणु लिखियलु हुयो, चाहे इहे घरनि में हुजनि हा, पोइ बि अलाह जे हुकुम सां इहे हिते हलिया अचनि हा। अलाह साईं फरमाए थो, ए पैगंबर खेनि चओ त जेकॾहिं अवीं पंहिंजनि घरनि में हुजो हा त जिन ते कुसण लिखियलु हो से ज़रूरु पंहिंजे कोस जी जाइ ना निकिरनि हा। इहो अल्लाह तबारक व ताला जे तक़दीर में लिखियलु हुयो। बाक़ी जेकी कुझु बि थियो त अल्लाह तबारक व ताला फरमाए थो इहो आज़माइश हुई, ऐं हिन लाइ त जेकी अव्हां जे सीननि में आहे सो अलाह परखे, ऐं जेकी अव्हां जे दिलनि में आहे सो खरो करे। यानी जेके ईमान वारा हूंदा उहे इन आज़माइश में इम्तिहान में साबित क़दम रहिया, ऐं जेके मुनाफ़िक़ा दिलि में थोरी बि खोटी उहे वावेला ऐं बेसब्री करणु लॻा। अल्लाह तबारक व ताला फरमाए थो, ऐं अल्लाह सीननि वारो बेद यानी राज़ ॼाणंदड़ आहे, जेकी कुझु बि तव्हां लिकायो था। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो, ऐं अवां मां जिन उन ॾींहुं मुंहुं मोड़ियो जो ॿ टोलियूं हिक ॿिए जे साम्हूं थियूं त उन्हनि खे शैतान सननि कुझु कए जे शामत खां सवाइ न थेड़ियो। यानी साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जूं ॿ टोलियूं थी वयूं। हिकिड़ा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चौधारी वेहण लॻा, ऐं हिकिड़ा उहे हा जेके भॼण लॻा, ऐं उहे ईअं सम्झो त उन्हनि मां जेके भॻा हा उन्हनि में हता की अस्साबिक़ूनल अवलून, जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला सिफ़त बयान फरमाई आहे। साबिक़ूनल अवलून यानी जिन पहिरियों इस्लाम क़बूल कयो हो, उहे उन्हनि मां उहे बि शामिल हुया जेके भॻा हा, उन्हनि में इहे बि साहबा हुया। पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त उन्हनि खे कुझु विसविसा अची चुका हा, उन्हनि खे वहम अची चुका हा, उन्हनि खे शैतान वर्गिलायो हो, जंहिंजे करे उहे भॼण लॻा हा। पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, अचानक उन्हनि जे दिलनि में ख़्यालु फिरी वियो, शैतान वारो विसविसो जेको हुयो उहो ख़तमु थी वियो, ऐं उहे जॾहिं अफ़वाह जॾहिं ख़तमु थी वियो, जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदा हुजण जी जेॾी महिल ऐलान थियो त उहे वरी डटिजी थी करे वेहण लॻा, ऐं उहे जेके शैतान जो विसविसो उहो ज़ाइल थी वियो। अल्लाह तबारक व तआला इन जे इन फेल जे करे अल्लाह साईं उन्हनि खे बि बख़्शे छॾियो, न त उन्हनि जी कोताही हुई जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे भॼण लॻा, इहा कोताही। पर अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे माफ़ करे छॾियो। अल्लाह साईं फरमाए थो, वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, बेशक अल्लाह उन्हनि खे माफ़ी ॾिनी, छो त उन्हनि जी कोताही त वॾी जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे भॻा। पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त अलबत्ता तहक़ीक़, यानी इहो जेको लाम आहे ताक़ीद जो आहे, अॻे बि अची चुको आहे त अल्लाह उन्हनि खे माफ़ कयो आहे। पर अल्लाह साईं फरमाए थो त अलबत्ता तहक़ीक़, बेशक अल्लाह उन्हनि खे माफ़ी ॾिनी। रज़ी अल्लाह अनु मरदू अनु ॿिए जॻह ते आहे त अल्लाह इन्हनि खां राज़ी थियो ऐं उहे अल्लाह खां राज़ी थिया। हाणे कंहिंखे बि हक़ु नाहे जो सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे इन जेको इन फेल ते को चरांद करे, चो चूं चरां करे, कंहिंखे बि हक़ु नाहे। बसि अल्लाह उन्हनि खे माफ़ करे छॾियो। हाणे कंहिंखे बि ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे जो उन्हनि जे ख़िलाफ़ का नुक्ताचीनी करे या चवे त हू हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे भॻा हा। बसि उन्हनि जी कोताही, अल्लाह साईं उन्हनि जी कोताहीअ खे माफ़ करे छॾियो। आईंदा ईअं न कजो। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो, छो त अल्लाह बख़्शणहार बुरदबार आहे। दुआ अल्लाह साईं, अल्लाह साईं तव्हां असांखे बि बख़्शे, असांजे गुनाहनि खे बख़्शे।